नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी लियाकत अली चट्टा जे इल्ज़ामनि जी शिफ़ाफ़ जाच जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी जे तर्जुमान फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त चूंडुनि ते असांखे बि ख़दशा आहिनि। इलेक्शन कमीशन या ॿिया जेके इदारा आहिनि उहे हिन ते जांच कराइनि। कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा अहम इंकशाफ़ कया आहिनि। कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा पारां लॻल इल्ज़ामनि जी शिफ़ाफ़ जांच कराई वञे। फैसल करीम कुंडी जो इहो चवणु आहे। तव्हांखे नाज़रीन आगाह कयूं पिया, पीपल्स पार्टी कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा जे इल्ज़ामनि जी शिफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो आहे। चूंडुनि ते असांखे बि ख़दशा आहिनि। कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा अहम इंकशाफ़ कया आहिनि। फैसल करीम कुंडी जो इहो चवणु आहे। कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा पारां लॻायल इल्ज़ामनि जी शिफ़ाफ़ जांच कराई वञे। फैसल करीम कुंडी जो इहो चवणु आहे। पीपल्स पार्टी कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा जे इल्ज़ामनि जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो आहे। चूंडुनि ते असांखे बि ख़दशा आहिनि। कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा अहम इंकशाफ़ कया आहिनि। फैसल करीम कुंडी जो इहो चवणु आहे।